वेरो वेरो तो सही थी दूसरे में। दुरूद शरीफ पढ़ाया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा उहेब मुस्तफा जी नूर मा मुनव्वर। हजरत इमाम हसन हुसैन। अब तहां खां हिकिड़ो सुवाल आ, जवाब दियो त पोइ पुछांव, न त पोइ बस जवाब ही कोन था ॾियो। कोने ॾुखियो को सुवाल त कोन थो कयां जो तव्हां परेशान थी विया हो। अजो के दौर जे सैयदन जी अबा खिदमत थे थी न। तहां के केर चवे अबाई सैयदा त पेरे पवंदुस, हथ चुमंदुस, मथे ते चुमंदुस, अदब कंदुस। अबा छाजे करे त जी सैयदा नबी सही जो बच्चो आ, महबूब जी औलाद आ, इमाम पाक जी खिदमत कान थे। हा छा ॻाल्हायो छो नथा? तहां खां को बिरोही में सवाल कयो समझा जो परेशान थिया वेठा हो। इमाम पाक त इन्हनि सैयदन जो बि अबू आ। इमाम जी खिदमत थे हा या कान थे हा? इमाम के माल जी लालच हुई छा? न। इमाम के पैसनि जी लालच हुई छा? न। इमाम के मिल्कियत जी लालच हुई छा? न। इमाम के त इहो चयो हुयो त आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी, आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी, राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी। वाह वाह। फरमाया मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी। हाणे त एड़ा यजीदी ज़हन जा माण्हू पैदा थिया आहिनि जेके चवनि था त यजीद हक़ ते हो, यजीद अमीरुल मुमिनीन हो। असी था चऊं ज़ालिमो जे महबूब मुस्तफा जे बच्चन खे हेॾो ईज़ायो, एतिरो मुस्तफा जो पंहिंजे बच्चन सां प्यार आ ऐं मोहब्बत आ जो सिंध जो आलिम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो जवान जे नबी पाक जे दरबार में अची अर्ज कयो सुणा तो ते सलामा त अंदरां रोज़े मां पाक नबी फरमायो त मोहम्मद हाशिम तो ते भी मुझो सलाम। वरी दिल में सोची न मोहम्मद हाशिम त घणा हुंदा, अलाए केते नबी से सलाम पिया करण। पाण फरमायो ओ ठट्टे वारा मोहम्मद हाशिम तो ते भी मूं मदीने जे मीर जो सलाम। ओ तो लिखे हिकड़े दफे हजरत हुसैन पंहिंजे नाने मदीने जे मीर जे खिदमत में आयो। अर्ज़ तो करे नाना करीम अज मदीने जा ॿार के उठन ते चढ़ियो पिया घुमन, मूंखे भी उठ वठी ॾियो त मां भी उठ जी सवारी कयां। साईं फरमाइनि था हुसैन तूं नंढड़ो आहीं, उठ खे हलाइण लाइ महारत खपे, उठ खे हलाइण लाइ तजुर्बो खपे, उठ खे हलाइण लाइ कारीगरी खपे।
नढड़ो आई जेठो न न न मुखे उठ वठी दे दाता गंज बख्श लाहौर वारो भी लिखे तो हजरत इमाम हुसैन के सुने नबी फरमाए हुसैन भला जे तुझी ख्वाहिश थी पईया त मां मदीने जो मीर पान तुझे उठ थियण ला तैयार आया जेठो नाना उठ के महार हुंदी आ अवा के महार किथे आ से फरमाइंदा है मुजा वल्लैल इज़ा सजा वारा जुल्फ तुझी महार हन जेठो नाना उठ के इड़ियों हन बियो अवा के इड़ियों किथे हना फरमाइंदा अलम नशरह लक सदरक वारो सीनू तुझे इड़न जी जाया नाना उठ गोड़ कंदो आ अवा गोड़ कोन कंदा से फरमाइंदा मां भी आवाज कंदुस पर हुसैन उठ के हलाण ला भी आवाज कबो आ तू बियो को आवाज न कजा आमीन 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 चंदो हल जा सच्ची बुधाए जो आशिको अज मुफ्ती थी फतवा दियो सच्ची बुधाए जो तजे मदीने जो शहर हुजे रहमत जो बहर हुजे आका जे फैज जी लहर हुजे नबी पाक पान दुआ पिया फरमाए ओ मौला मुजी उम्मत मुखे बख्शे दे हजरत हुसैन पियो चे आमीन 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 दुआ मदीने जे मीर जी हुजे आमीन हुसैन जी हुजे शहर मदीने जो हुजे दिल का फैसलो वठ तरफ तो जाई मुझा वेड़ा पार कंदो या कोन कंदो अज हितां खां सलाम कर हजरत हुसैन ते वडेरो ॾिसंदो ई सलाम कंदो ई अस्सलाम वालेकुम अमीर खे ॾिसंदे पोइ भली सुञाणे बि न त सलाम कंदी अज सलाम कर हजरत हुसैन ते जे साईं जन जो हिकिड़ो शेर आहे त या हुसैन इब्ने अली तो दे सलाम गरजी पढ़ाए जो या हुसैन इब्ने अली तो दे शेरे हक शेरे जली तो दे सलाम साईं तो मिसल कुर्बानी के काने दिनी मुकी मुगो ठारा सब पढ़न मिठड़ा मिली तो ते सलाम फातिमा जो दिल रुबा फर्जंद तू जात आत जी भली तो दे सलाम अर्जहन इदरीस जो मिठड़ा मनी आहते है कर हली तो दे सलाम करबला जे मैदान में हजरत इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जॾहिं संदन सिर मुबारक खे नेज़े ते खयो वियो 10 जो ॾींहुं हो 11 जी रात हुई इमाम ज़ैनुल आबिदीन सज्जाद बीमारी में आ बुखार में आ जिस्म ते रश उतारी आ मदीने जे मीर जी न्याणी हजरत बीबी फातिमा जी पगदार न्याणी सोनी न्याणी बीबी ज़ैनब रदी अल्लाह ताला नो हथ में जुल्फकार तलवार खयो जरे खीमन जी चौकी दे जरे जिस्म ते जिस्म महबूब जे बच्चन जे जिस्म जी चौकी दे आवाज रे बीबी मरियम दुनिया छड़ी हुई न त मानू चंदा हा त बीबी मरियम जेड़ी औरत वरी न थींदी जागजो जरे बीबी मरियम दुनिया छड़ी त मानू चंद एडी पाकीज़ा इफ़त वारी पर्देदार वरी औरत न थींदी पर जरे बीबी फातिमा आई त सब रिकॉर्ड टुटी आ बीबी फातिमा आई त सब रिकॉर्ड टुटी आ वरी मानू चयो फातिमत ज़हरा जेड़ी वरी औरत न थींदी पर जरे करबला जे मैदान में 11 जी रात हजरत बीबी ज़ैनब रदी अल्लाह ताला अन्हा दुनिया पे जे त फातिमत ज़हरा जो को जवाब ना है 11 जी रात बीबी ज़ैनब एड़ो त किरदार अदा कयो जो क़यामत ताईं मानन चयो त बीबी ज़ैनब जो भी जवाब ना है
जुल्फकार तलवार खयो कॾहिं पई खीमन में वञे, कॾहिं बीबी सुकेला खे ॾिसे, कॾहिं रोते बीबी शहरबानो खे ॾिसे। मैदान करबला में जॾहिं हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला तलवार जे हथे ते मथो रखियो आ, निंड अची वई, ख्वाब में पई ॾिसे हिकु घोड़े सवार तकड़ो तकड़ो पियो अचे। बीबी साहब फरमाए घोड़े सवार अॻिते न अचिजा, अॻिते न वधजा, अॻिते मदीने जे मीर जूं परदेदार न्याणियूं वेठियूं आहिनि। अरे बे इजाजत इनके घर जिब्रील भी आते नहीं, जाग जा कदर वाले जानते हैं ए जो शाने अहल बैत। बीबी साहब टेक जो सुती पई आ, निंड अची वई, घोड़े सवार तकड़ो तकड़ो पियो अचे। फरमाए थी बीही अॻिते न वधजां, अॻिते मदीने जे मीर जूं न्याणियूं थई, फातिमत ज़हरा जूं परदेदार न्याणियूं वेठियूं हल। हज़रत बीबी फातिमत ज़हरा जी न्याणी ईअं पई चवे, अञा घोड़े सवार अॻिते पियो अचे, चेथी तलवार हणंदी सां उथी बीठी आ, मां हैदरे करार जी न्याणी आहियां। घोड़े सवार मथो मथे करे फरमायो त तू हैदरे करार जी न्याणी ही, त मां वरी खुद हैदरे करार आहियां, मां हैदरे करार आहियां। अवा जॾहिं तकलीफ़ ईंदी आहे न, पोइ वरी देर सां प्यारा ईंदा आहिनि त दिलि चवंदी आहे हाणे देर थी वई आहे। बीबी ज़ैनब पई चए बाबा देर थी वई आहे, हज़रत इमाम हुसैन तुझो जिगर कोन रहियो, अली अकबर भी दुनिया ते कोन रहियो आ, अली असगर भी दुनिया ते कोन रहियो, तुझो पुनल पुत्र अब्बास भी दुनिया ते कोन रहियो आ। बीबी ज़ैनब निंड मां उथी पंहिंजे बाबे हज़रत अली मुर्तज़ा खे ख्वाब में पई ॾिसे, चई फरमाए पिया ज़ैनब हेसी ताईं हुसैन जो किरदार आ, अॻिते वरी तो मदीने जे मीर जे न्याणीअ जो किरदार, अॻिते हिम्मत कजा। हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जो खीमे में अचे, ॾिसे त बीबी सुकेना कान्हे, गोलींदी पई अचे, परदेदार मुस्तफा जी न्याणी बीबी ज़ैनब हज़रत सुकेना खे गोले पई, गोलींदे अचे, ॾिसे त करबला जे मैदान में हज़रत हुसैन जे पाक सीने ते सिर रखियो सुती पई आ। उथारे थी सुकेना, उथी छाला सुती पई आहीं, जेथी पुफी निंड न पई अचे, अॻे रात जो बाबा जे सीने ते सुम्हंदी हुयसि, बाबा सां गॾु निंड कंदी हुयसि, बाबा जे सीने ते मथो रखे आराम कंदी हुयसि। अॼु बाबा कोन हू निंड न पई अचे, तॾहिं करबला जे मैदान में बाबा जे सिर ते आई आहियां। अरे न यजीद की वो रही जफा, न ज़याद का वो सितम रहा, जाग जा रहा तो नाम हुसैन का, जिसे जिंदा रखती है करबला। सुभान अल्लाह, वाह बीबी ज़ैनब तुझी कुर्बानी, अली जी न्याणी अहिड़ी त मर्दन वांगुर दिलेर पर्दो करे खीमन खे संभाले, वरी मैदान करबला ते करबला जे शहीदन जी चौकी ॾे। सुबह जो 11 जी सुबह हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे हथ कड़ियूं भयूं, गिचीअ में गट था विझन, काफ़िलो रवानो थियो। बीबी ज़ैनब हज़रत हुसैन जे सिर जे मथां अचे बीठी आ। अबा जॾहिं तकलीफ़ ईंदी आ, पंहिंजा प्यारा याद ईंदा हर, दिल वारा याद ईंदा हर। हज़रत बीबी ज़ैनब जॾहिं हज़रत हुसैन जे पाक जिस्म खे रत ऐं मिट्टी में भरियल ॾिठो, अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े पंहिंजे नाने मुहम्मद खे याद पई करे।
जड सूर सताईंदा थई सरदार के सारी दो कर। अब करे करे तकलीफ अचे थी न आशिक त छा चवंद नबी से के याद कयो। जड सूर सताईंदा थई सरदार के सारी दो कर, सरदार के सारी दो कर मदीने दे निहारी दो कर। वो जड सूर सताईंदा थई सरदार के सारी दो कर। बीबी ज़ैनब जन इमाम पाक जे जिस्म ते आई त चवे थी या मुहम्मदा, ओ मुझे नाना मोहम्मद करीम हाजा हुसैन, ये तुझो हुसैन थी। जे हुसैन के कुल्हन ते खड़ी घुमाई, जे हुसैन जे नाज़न के तो कदन मोटायो। अज करबला जे मैदान में तुझे हुसैन जो पाक जिस्म मुबारक पियो आ। ए हुसैन थी जरे हजरत आबिद सज्जाद जिस्म बुखार में वरतल्ला, हथन में हथ कड़ी लगला, बजे पुनल पी इमाम हुसैन जे जिस्म ते मथा आयो। अखन माज़ारो कतार पानी पियो वही, अखन माज़ारो कतार पानी थो वही। सुबह जो ताजी जो हवा पई लगे ते चवे थो इनिल तियारी हसबा यौमन इला अर्दिल हरम बल्लिग सलामी रौदतन फीहन नबीयुल मुहतरम। ओ सुबह जी ताजी हवा जे मदीने खां वनी त मुझे नाने जी रोज़े ते सलाम अचे। इमाम हुसैन जी जिस्म के ॾिसी ॾके पियो, रोई पियो ऐं रोई थो चे या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन। ओलाना सज्जाद जी बारत थई, ओलाना आबिद केदा या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन। महबूस ऐद ज़ालिमी फिल मौकबी वल मुज़दहम। काफिलो रवानो थियो हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जे अगवाणी में काफिलो कूफे जे शहर ॾे पियो वञे। रस्ते में वींदे वींदे एक ईसाई राहिब बीठो आ, जे विवाही के जो सिरा रात जो टेम करीबा खोली नाले शख्स इमाम हुसैन जो सिर घर खणी आयो। नेज़े ता लाहे कपड़े में बंद करे इमाम पाक जो जिस्म घर में खणी आयो। माई के पियो चे मुझी माई ए हुसैन जो सिर खणी आयो आ, पैसा मिलंदा, माल मिलंदो, मिल्कियत मिलंदी। बेटा फरमाए थो फिरा पसी पीण करन खीर न चखियो, दुनिया कारण दीन विन्याए विल्हाथिया। खोली खणी आयो, माई चवे थी शर्म नथो अचे, कंहिंजे लाल खे खणी आयो आ, कंहिंजे बच्चे खे खणी आयो हा। राज माई इमाम आली मकाम जे जिस्म के धोए थी, सुभान अल्लाह, जुमे थी अदब में रखे थी। राज टेम ते माई सुमे थी, ख्वाब में ॾिसे त चार औरतों बीठियूं हन। हिकड़ी थी चे त मां बीबी फातिमा आहियां, बी थी चे मां बीबी मरियम आहियां, टी थी चे बीबी खदीजतुल कुबरा आहियां, चौथी थी चे त मां बीबी आसिया आहियां। अम्मा कीअं आहियूं आहियो? हज़रत बीबी फातिमा थी चे औरत तोखे मुंहिंजे बच्चे जो हया पियो आहे, इन्हीअ जे करे तोखे ख़ुशख़बरी ॾियण आई आहियूं, तोखे मुबारक ॾियण आहियूं आहियूं, तोखे जन्नत जी बिशारत ॾियण आहियूं आहियूं। सुबह जो टेम थियो, माई पे चवे खोली मां त वञई थी, चवे तो चरी थी छा? वे ते मुंहिंजी ख़िदमत कर, मां तोखे पैसा ॾींदुसि, माल ॾींदुसि। जेती माल कहिड़े कम जो तो मुस्तफ़ा जे बच्चे खे इज़ायो आहे। तारीख़ वारा लिखनि था त उहा औरत खोली खे छॾे करे मदीने आई। अब हेॾे तवज्जो कजो, ॿ टे मिंट जागजो मुंहिंजा जानी।
खोलीअ खे जॾे करे मदीने आई ऐं उते अम्मा फातिमत ज़हरा जे मज़ार ते सॼी ज़िंदगी मुजावरी कई। कंहिंजी मज़ार ते हाणे इहा स्पीड वरिते त पोइ के हलसी कम। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दिल खोले वे हो दिलारा महफिल में मोचारा खातूने जन्नत साइण जो बुध शान प्यारा ही बयान प्यारा। अब साल साल ते था अचो हाणे तो कुछ मिड़ी मोलुन सा साथ दियो। दिल खोले वे हो दिलारा महफिल में मोचारा खातूने जन्नत साइण जो बुध शान प्यारा ही बयान प्यारा। यहूदियाणियों आयु नबी सही वटि सोना पंहिंजे न्याणीअ खे छॾजां असांजे भत ते अची पाण में पियूं सोचनि त ईंदी कपड़ा सादा हूंदा असीं टोकूं कंदियूंसीं त हेड़े नबी जी न्याणी ऐं कपड़ा ही साईं फरमायो ईंदी न्याणी पाण पंहिंजे हवेली मुबारक में तशरीफ़ फरमा थिया ॾिसनि त बीबी फातिमा रोए पई। पुछन था फातिमा छाला पई रोई। बाबा अवां चयो त भत ते वंजा वींदस मुझे कपड़न ते जतियूं लगल हन फाटल कपड़ा हर मता मोते टोकूं कर। अल्लाह ताला जिब्रील के जो जिब्रील अज जन्नत मा जुबो खणी वने मदीने जो जुबो ले मक्के जो जुबो ले ताइफ जो जुबो ले यमन जो जुबो ले शाम जो जुबो ले अज जन्नत मा जुबो खणी वने मुझे महबूब जी न्याणी फातिमत ज़हरा जे खिदमत में पेश कर। हज़रत बीबी फातिमा जे दरबार में जुबो खणी आया पाण जुबो थी पाए यहूदी जे भत में पई वनी। सिंधीअ में चवंदा आहिनि त वात किटली थी वञे। छा थी वञे? वात किटली थी वञे। हज़रत बीबी फातिमा जे जुबे खे जो ॾिठूं हथ पयूं हणण फातिमा किथां जुबो आंदो सही। मदीने जो त कोने को मक्के जो त कोने को शाम जो त कोने को ताइफ जो त कोने को पर फरमाए थी वाकई दुनिया जो जुबो आहे ए बाबे मुहम्मद जे दुआ सां रब जन्नत मां मुझे ला जुबो मोकिलियो आ। दिल खोले वे हो दिलारा महफिल में मोचारा खातूने जन्नत साइण जो बुध शान प्यारा ही बयान प्यारा। अब हथ मथे खणो अल्लाह नसीब कंदो है। दिल खोले वे हो दिलारा महफिल में मोचारा खातूने जन्नत साइण जो बुध शान प्यारा ही बयान प्यार। सैदरी सदन तारीफ कबी जैसी तई जिंदगी आहे इन साइण जी साराह करण मुझे ले बंदगी आहे ये केडी सआदत आहे। जाग सुनी ये केडी सआदत आहे जे जी बेइरादत आहे और नहीं खे मिलंदो हिन दरता फैजान प्यारा ही बयान प्यारा। खोलिए जी माई खे अम्मा फातिमा ज़ियारत कराई ऐं सॼी ज़िंदगी खोलिए जी माई मदीने शरीफ में अम्मा जे पाक रोज़े ते मुजावरी कई। नसीब अपना अपना इमाम आली मकाम जे जिस्म मुबारक खे खयो पिया वञनि। रस्ते में हिकिड़ो राहिब ईसाई आ उहो पियो चवे कंहिंजो जिस्म मुबारक आ चवनि था मदीने जे मीर जे पाक ॾोहिटे जो। चवे थो त शर्म न आयो है तव्हां मदीने जे मीर जे ॾोहिटे जो जिस्म खयो ईअं पिया बाज़ारुनि में घुमो।
मुखे दियो पैसा मुखा वठो हजरत इमाम हुसैन जो जिस्म बाक सिर मुबारक ईसाई राहिब पान वट रखियो आ उलमा फरमाइन था रात जो टेम ओ ईसाई राहिब जो निंड मां उथे ॾिसे त हुजरे में कुरान जो आवाज पियो अचे यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम वरी आवाज पियो अचे वसयअलमुल लदीन ज़लमू अय्यम कलबियल कलिबून ईसाई वेझो वियो जिस्म मां आवाज आयो ईसाई वेझो न अचजा तूं पलीत मां मदीने जे मीर जो बच्चो पाक आया कलमू पढ़ ईमान आण पो तोखे हक़ात मुझे वेझो आ वाह इमाम हुसैन तुंहिंजी कुर्बानी माण्हू त अहिड़ी तबलीग कंदा आहिनि जंहिंसां राज दीन खां बाग़ी बणिजी विया पर हुसैन तुंहिंजी तबलीग निराली आ जो सिर नेज़े ते आ उते बि मदीने जे मीर जे ग़ुलामनि खे इस्लाम सां नवाज़े रहियो आहीं नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी हुसैनिया हुसैनिया हाजी गुलाम नबी महेसर अल्लाह ताला उन जे कब्र ते रहमतूं करे ॾाढी प्यारी ॻाल्हि कई अथसि त हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे अब तव्हां वॼ वात खे खोलियो इश्क में बोलियो दुश्मन खे रोलियो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे जाग जा खुदा जे नाले शहीद थियो वा 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 इन अला पिट को हराम आहे सोने नबी वटि हिकिड़ी औरत आई पुट शहीद थी वियुसि साईं जे मुंहिंजो पुट जन्नती या जहन्नमी माई थी नबी साईं खां पुछे साईं फरमायो छा जे करे थी पुछी साईं जे जहन्नमी हुजे त रोआ जन्नती हुजे त खुश थिया सोने नबी फरमायो तुंहिंजो पुट जन्नती आ जेती साईं रोआ छाला रब मुझे पुट खे जन्नत ॾिनी आ छा जे करे पिट को कया तहां खां थो मां पुछां सच्ची ॿुधाइजो त हुसैन जन्नती आहे या न आहे हुसैन जन्नतन जो सरदार आहे या न हुसैन अल्लाह जे हबीब जे गुलामन जो पगदार आहे या न त पिट के करण वारा असी न आहियूं धूड़ विझण वारा असी न आहियूं अरे असां जो हुसैन जिंदा हुसैन जा गुलाम आका जो शान ॿुधाए इमाम अली मकाम जो शान ॿुधाए आशिकन जे दिलनि खे ठारींदा ज़रूर आहिनि पर पिट के ते भारीदा नाहिन वरी यो हाजी साहब जो शेर ॿुधो हयात आहे याद करे छड़ियो मां त चवां थो 10 ॾींहनि में तव्हां बि पंहिंजे जंहिंखे ॾिसो न इहो पढ़ो हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम जाग जा सुनी हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे खुदा जे नाले खुदा जे नाले खुदा जे नाले शहीद थियो आ इन अला पिट को हराम आहे इमाम पाक जो जिस्म रवानो थियो इब्ने ज़ियाद वट कूफे में इब्ने ज़ियाद तख्त ते टेक ॾियो वेठो आ बेद जी लठ हथ में थस हज़रत इमाम हुसैन जे पाक चपन ते लठ पियो हणे
हजरत ज़ैद बिन अरकम नबी से जो सहाबी बीठो आ तो इब्ने ज़ियाद लठ परे कर छो त ओहे चप्पल जलखे मदीने जे मीर जे पाक चप्पल सा लगदे ॾिठो आ लठ खे परे कर। अब आशिक जेके थव न आशिक ओए आशिक पंहिंजे हबीब उन जे बचन ते काशे बर्दाश्त न कंदा। पीर मेहर अली शाह ॿुधो अथव गोरड़े वारो सुभान अल्लाह त जो भला जी न ॿुधो अथव त अॼु ॿुधी छॾियो आहे। कादियानी चयोसि त मूं सां अचु तूं मुनाज़रो करन साम्हूं अच त ख़बर पई। पीर मेहर अली शाह निकरन पिया माण्हुनि खे चयोसीं तव्हां फ़कीर माण्हू तव्हां जो छा वञे मुनाज़रनि में तवज्जो कजो आख़िर ताईं सभई कन खोले ॿुधो छा चयोसीं तव्हां फ़कीर माण्हू तव्हां जो मुनाज़रनि में छा जो वञी मैदान ते निकिता आहियो। साईं फरमाए तो फ़कीरी इहा कान्हे का बेग़ैरती आहे मुंहिंजे नाने नबी जे नबूवत ते हमला पिया थियनि मां मैदान ते न अचां। पाण मैदान ते आया लाहौर जे शहर में कादियानी जो मेहर अली शाह हाणे तकरीरी मुनाज़रो न तू डडरी शख्स वठी आ मज़ूर जेके हथ न हुजन पैर न हुजन या तू सही कर या मां सही कया जे तो सही कयो तू हक ते आही जे मूं सही कयो मां हक ते आहियां। एरे तवज्जो कजो मुकीम गोठ में अचण वारा गैरतमंद सुन्नी यो पीर मेहर अली शाह फरमायो न न न न डडरी शख्स छाजे ला कब्रिस्तान में कब्र ते हली बीह या मुर्दे के तू जिंदा कर या मां जिंदा कया। के चयो पीर मेहर अली एडी बड़ी दावा थो करी त मुर्दे के जिंदा कर जे तो मां दावा न थो कया मुजो नानू मदीने जो मीर बीठो आ जे तो मेहर अली कब्र ते हथ रखण तुजो कम मुर्दे के छिके बाहर कढण मदीने जे मीर जो कम आहे। नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी हुसैनियत हुसैनियत। हजरत इमाम आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जी जात बाबरकात जे चप्पन ते बेद जे लठ सां इब्ने ज़ियाद छेड़छाड़ पियो करे हथ पियो हणी ज़ैद बिन अरकम थो चे इब्ने ज़ियाद लठ खे परते कर इनन चप्पन ते मूं मदीने जे मीर खे चुमदे ॾिठो आ ये तो तू सहाबी आही ख्याल तो के ये तो ख्याल न कर या कर वा बी गाल ये तो मारी दोसाए ये तो हिकड़ो सिर हबीब खे दीदे लजमरा ओ जन सिर घना तवारे या वारियां जिस्म मुबारक हो पिया वजन काफिलो हरान जे शहर ते पहुतो यहया नाले हिकड़ो वडो बनी इसराइल जे आलमल माही पुछे तो तही के जो जिस्म जे पाक सिर मुबारक मा रोशनी रोशनी अजी रही आ चल था नबी जे डोडरे हुसैन जो जिस्म हुसैन जो सिर आहे ये तो तहां के शर्म न आयो मां हजरत दाऊद जो औलाद आया हजरत दाऊद जे नस्ल में आया यहूदी मुजी इज्जत कंदा हर एहतराम कंदा हर अरे तहां मदीने जे मीर जे बच्चे जो एहतराम न कयो वा चंदा तू चुप कर मारींदासी ते तो मारियो त मारियो पर मां मोहम्मद जे बच्चन ते तकलीफ बर्दाश्त न कंदुस तलवार रखणी एकड़ो यजीदी यहया के मारे थो यहया तलवार हलाई चार यजीदी जहन्नम वासिल किए यहया के तलवार है दुनिया छड़े वियो ऐ अज ताई हरान जे अंदर यहया जी मज़ारा त को पैसे ता शहीद थियो को माल ता शहीद थियो को सियासत ता शहीद थियो को मिल्कियत ता शहीद थियो को बनियत ता शहीद थियो यहया बनियत न सियासत ता न माल ता न मिल्कियत ता न यहया शहीद थियो त हजरत हुसैन जे नाले ता शहीद थियो आ। यजीद जे दरबार में इमाम पाक जो जिस्म आंदो हजरत सज्जाद ते यजीद जी नजर पई पुछे तो तही केरा चंदा सही हजरत हुसैन जो लाल
छो छड्यो बस इन खे बि मारियो। बीबी ज़ैनब थी चे यज़ीद शर्म न थो अचई, हिकिड़ो त असांजे नबी जे दीन जो गुल बचियो आ। यज़ीद खे उन ॻाल्हि तां लाहे इमाम ज़ैनुल आबिदीन जी शहीद करण तां हज़रत बीबी ज़ैनब ऐं यज़ीद जी गुफ्तगू थी, जेका तारीख़ जे किताबनि में मरक़ूम आ। उलमा फरमाइनि था त यज़ीद बज़ाहिर शर्मसार थियो, दिल में भी शर्मसारी कान हस त मता माण्हू मूंखे टोकिन, छो त यज़ीद जे दरबार में उते भी इमाम हुसैन जा नारा पिया लगल, उते भी इमाम हुसैन जा नारा पिया लगल। यज़ीद खे डप थियो कि भला हिन काफ़िले खे वठी वञो। काफ़िलो वठी आया, मदीने शरीफ ते पाक रस्ते मुबारक ते वञन पिया। जॾहिं करबला जे मैदान खां लंघिया त वरी फट ताज़ा थी विया, वरी अखियुनि मां लुड़क वही आया। अब इमाम ज़ैनुल आबिदीन, आखिरी गाल, इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जे वाक़े खां पोइ 40 साल मदीने रहियो। घणा साल? 40 साल मदीने रहियो। संदसि पुट इमाम मोहम्मद बाकिर उन पुछियो त बाबा 40 साल मदीने में रहा हो, निमाज थो पढ़ी तब रोई, अज़ान थी अचे तब रोई, ॿुधजो अदा, पानी थो पी तब रोई। पाण फरमायो ओ मोहम्मद बाकिर, तो करबला जो मैदान न ॾिठो, अज़ान थी अचे इमाम अली अकबर जी अज़ान याद थो कयां, निमाज थो पढ़ा बाबा हुसैन जी इमामत याद थी अचे, कुरान थो पढ़ा सोने हुसैन जो कुरान याद थो अचे त के मां जे लाल खे ताकत ही न है जो वाह वाह हुसैन सिर नेज़े ते थई, उते भी अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी रखियो वेठो आ। पानी थो पिया सुकेना जी उन याद थी अचे, अली असगर जी उन याद थी अचे। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए अब छा कयां, तो करबला जे मैदान खे न ॾिठो हो, खिला कीअं, मुस्कुराया कीअं, अखियूं थो बूटियां त मुझे बाबे मोहम्मद करीम जे प्यारे ॾोटे हजरत हुसैन जी कुर्बानी याद थी अचे। मां कीअं खिला, खिला तॾहिं जॾहिं ख़ैर थिए। 40 साल गुज़री विया आहिनि, अबा कॾहिं बि मूं खिलियो न आहे, छो त मूंखे मुंहिंजे बाबे हुसैन जी गाल याद। अब असां त कॾहिं कॾहिं सोचूं था करबला जो वाक़ियो माण्हू ॿुधे सबक हासिल करे, असां जा माण्हू तमाशाई थी ॿुधंदा, 2-3 मिंट पोइ कुल पी रहंदा। ख़ैर रब करीम असां खे इमाम सां मोहब्बत ॾिनी आहे। मां ही आख़िरी शेर पढ़ां थो, उन खां पोइ ही फ़क़ीर असांजो साईं मोहम्मद रफ़ीक जमाली साईं वरी बाबा जे बारे में हिकिड़ी मनक़बत ठाही अथसि। मां चयोमांसि सुर ॾस जी, सुर वुर मूंखे कोन थो अचे, बसि मुंहिंजी मोहब्बत आहे, तव्हां पढ़ो। पोइ हाणे फ़क़ीर बि सुर ठाहियो कोन्हे, मां इहे लफ़्ज़ पढ़ंदुसि जीअं आहिनि, पर ही शेर पढ़ी पोइ त इस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है, अरे इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है। सजदा तहासी भी कयूं था, सजदे तो सबने किए वो क्यों गोठारो मगर इसका नया अंदाज है। अरे आखिर में तुम थे हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। फकीर मथा लिखियो महबूबन मुर्शिदन करीमन जी मनक़बत, पीरे तरीक़त रहबरे शरीयत वली कामिल, खतीबे पाकिस्तान, मुफस्सिरे कुरान, शीरी जुबान, खाजे खाजगान, मुफ्ती आजम, अमीर अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना अलहाज साईं मोहम्मद इदरीस दाहरी नक्शबंदी कादरी जन जे बारे में फकीर जी मोहब्बत हुन जो तहां पढ़ो न त नाथ खान ॿिया भा लजपाल नबी जे ग़ुलामन में ही दाहरी साहब भी ग़ुलाम आहे।
महबूब मोहम्मद जी सिक में रहंदो सुबह ऐं शाम आहे। हर पासे में आ मल्हायो खुदा, आ इल्म जो में आ इल्म अदब में मञायो खुद। ॾिसी सजण के भजंदा हन मुल्हद, ही गाल सजण जी आम आहे। हर ज़ोरावर ऐं ज़ालिम के, हर पीर वज़ीर ऐं आलिम के, हर उहदेदार ऐं हाकिम के ॾिनो हक़ जो पुनल पैगाम आहे। सुभान अल्लाह। तो हेदर साण ॻाल्हाए थो, तौहीद रिसालत ॻाए थो, शान पंजतन ऐं चैन जो ॿुधाए थो, राह मुत्तकीन वारी हलाए थो, रहियो विर्द इन्हीअ में मुदाम आहे। हर मौज़ूअ ते त ख़िताब अथस, बेमिसाल लिखिया त किताब अथस, दिल इश्क नबीअ में बेताब अथस। मुझो सोज़ संदस के सलाम आहे। दादूअ मां कही कुर्बदार जिला, इमरान हनीफ मनठार जिला, ए रफीक दिली दिलदार जिला, ठायो कासमी फकीर ही कलाम आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला मुझो चमन कबूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।